बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल इन कुन्तुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। हो तक जैन हिसाब आऊं तडो ही आहिया मेरे गिन वजूद में नाहे कोई सवाब। रब दी दुस कहिड़ो जवाब पंहिंजे घरे कॾो हजो। रहीम भी तू करीम भी तू मां तो दर आ पेनार। गुनाहन में गुजरी जिंदगी मां बंदो हाँ बेकार। रब हाणे बेड़ो तार बुध सनड़ा सराज जा। बुलंद आवाज़। मोहम्मद जी गुलामी में मोहम्मद जी गुलामी में उम्र गुजरे तबो छा घुर्जे। पवे जे खीर में मिसरी तबो छा घुर्जे। सिराज जे मोहम्मद जे मोहब्बत जो पवेस जो उभरी तबो छा घुर्जे। हिन भलारी जुए माव्या के ही लाल लगे। न पोढ़ पते न जवानियते न सजे न जले। सिराज मौत जो सदी आखिर राही राह जा। खीर खालिस न मिले त खीर जो फायदो कहिड़ो। चंगो हुजे त चंगाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो। इल्म हूंदे अमल न हुजे त इन पीर जो फायदो कहिड़ो। बगैर तकबीर जे सीर जे इन सीर जो फायदो कहिड़ो। मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो। सिराज मुर्स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो। काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइरों बुजुर्गों। मां अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम मजा चंद जुमला अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर तिलावत कया है।
दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवाई असां समूरन खे कुरान अज़ीम जी दसियल दग जे मथां अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ़ आवरी दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। वरी हिकु भेरो ॿीहर हिनी जगह ते अदा अबू बकर सुमरो साहब जे दावत ते मोहतरम जनाब भाऊ मोहम्मद तैयब साहब कलोड़ो जे तवस्सु सां अल्लाह तबारक व तआला कुरान अज़ीम जी दीनी इल्मी फिक्री महफिल में अचण जो मौक़ो नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी न कुरान वारी कचहरी में वियूं मेन मकसद अदा अमल आहे, चूंकि टेम जी कमी आहे। हिन महफिल जामोर मुज्तहिद आलमे दीन मर्दे कलंदर मर्दे मुजाहिद हजरत मौलाना अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो साहब दामत बरकातुहुल आलिया वे पहुंची चुका हैं। मां इंशाअल्लाह थोड़ी देर में पांजे हिन बयान के जल्दी इंशाअल्लाह समेटे वठंदुस। मुख्तसर अंदाज में अवां दोस्तन जे खिदमत आलिया जे अंदर मोहब्बत रसूल ते चंद गालियों अर्जु कबियूं। उनवान त घणा आहिनि, दुनिया जी मोहब्बत फानी आहे। उलमा जा बयानात खिताबात बुधंदा आयो अचण जी तरतीब आहे पर वञण जी काई तरतीब नाए। जिंदगी वडी कीमती आहे, जिंदगी कीमती भी आ, अल्लाह जी नेमत भी आ। इन नेमत जो कदर क्यों, इन नेमतुन जे बारे में पुछा कई वेंदी। अल्लाह जो कुरान में ऐलान आ फरमायो सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संजन बाहर निकता तो जनाब सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला नु मिलियो। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबू बकर कादे रवाना आयो। अर्ज कई या रसूल अल्लाह उन्ने बुख सतायो आ, घर जे अंदर बुख जो आलम आ। हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अबू बकर मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां भी इहो ही अहवाल हाल आ। डोकन जी मौसम आ, गर्मी जी मौसम आ। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक अंसारी सहाबी जे बाग में आया। सहाबी जी नजर पई वण जे शावेरे में चादर विछाई। इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संजन वेठा। उस सहाबी ताज़ो पानी खणी आयो, खारकू खणी आयो। संजन खाई करे फरमाया अबू बकर उससे गर्मी सतायो हो, अल्लाह तबारक व तआला के न वण जे शावेरे में विहायो। इया भी अबू बकर अल्लाह जी नेमत आ। भुख जी हालत में अल्लाह तबारक व तआला ताज़ो पानी पियायो, खारकू खारई। इया भी रब जी नेमत आ। अबू बकर नेमतुन जे बारे में अल्लाह पूछा कंदो। औलाद जी मोहब्बत, दुनिया जी मोहब्बत, रिश्तेदारन जी मोहब्बत, दोस्तन जी मोहब्बत इते रही जी वेंदी। अजीजो जेकर यारी गड हलंदी त हिन कुरान वारी हलंदी। हिन दिल जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत हो जी। मां पांजे उन्वान ते अचां।
चयो वींदो आ त टिन सबबन जे करे मोहब्बत कई वेंदी आ। घणा बा घणा थोड़ो ॻाल्हायो भी सही है ना, प्रोग्राम हाणे शुरू आ, ॻाल्हायो कोन था। माशाल्लाह सब दोस्त सीनियर वेठा आयो, भला ॿिया न त असांजा मौलवी त ॻाल्हाइनि। हिकु आहे मोहब्बत रसूल, ॿियो आहे अक़ीदत रसूल, टियों आहे इताअत रसूल। मोहब्बत टिन सबबन जे करे कई वेंदी आ, या कमाल जे करे कई वेंदी आ, या हुस्नो जमाल जे करे कई वेंदी आ, या एहसान जे करे कई वेंदी आ। हज़ारे एड़ियूं हस्तियूं गुज़रियूं आहिनि जो असां उनखे ॾिठो न आहे, पर कमाल जे करे कुछ सिफ़तुनि जे करे दुनिया अॼु भी प्यार पई करे। मां अवां खां पुछां तो केड़े कमाल जी असांजे साईं में कमी आ? काहे अवा काहे? इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची मोहब्बत पैदा कर। हिते भी कामयाबी आ त उते भी बुलंदी आ। नजर त गजा अल्लाह अकबर कबीरा। पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कैसा जी कमी ना है। नजर त गजा सब्र ते निहार, सब्र असांजे पैगंबर में आ। सब्र वारो कमाल असांजे पैगंबर में आ। शुक्र वारो कमाल असांजे पैगंबर में आ। प्यार वारो कमाल असांजे पैगंबर में आ। मोहब्बत वारो कमाल असांजे पैगंबर में आ। सदाकत जो कमाल असांजे पैगंबर में आ। अदालत जो कमाल असांजे पैगंबर में आ। सखावत जो कमाल असांजे पैगंबर में आ। शुजा जो कमाल असांजे पैगंबर में आ। जुर्र जो कमाल असांजे पैगंबर में आ। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो रहंदो आ पंहिंजे वाज़नि जे अंदरि, तकरीरुनि जे अंदरि, नसीहतुनि जे अंदरि। अॼु दुनिया चवंदी पई आ जैसे आलम सगोरा पुराणियूं ॻाल्हियूं कंदा पिया आहिनि। दुनिया चंड ते पहुची चुकी आ। दलील कहिड़ो आ? जैसे अमेरिका जा माण्हू वञी चंड ते पहुता। मां उन्हनि खे कीअं जवाब ॾींदो आ? चरियो त न आहे, सादो त न आहे। असां अमेरिका जे तरक़ी के थुकण जे लाइ तयार न आहियूं। तरक़ियात जो रसूलुल्लाह जी आ। बुलंद आवाज़ सां तरक़ियात असांजे साईं जी आ। अमेरिका जी तरक़ी कहिड़ी आ? जे माण्हू चंड ते वञी पहुता, ओ सादा दुनिया चंड ते पहुची वञे। इहो कमाल काथे आ? घोटकी वारो कमाल इहो चयो जो चंड मोहम्मद जे कदमनि में आयो आ। कमाल इहो चयो अगर कंहिं जगह तां पत्थर मां पानी निकिरी पवंदो, वॾा चर्चा हलंदा, तबसरा हलंदा, ॻाल्हियूं पयूं हलंदियूं। सही कमाल थी वियो, पत्थर मां पानी निकितो आ। मां त कीअं चवंदो पत्थर में पानी निकरे। इहो एडो कमाल काथे आ? वडो कमाल इहो चयो जो अल्लाह तबारक व तआला बिनी जहान जे सरदार मोहम्मद मुस्तफा ने आंगुरनि मां पानी जो बरमो आयो आ। चो न सुभान अल्लाह। पतो पयो कमाल असांजे मोहम्मद में आ। हुस्नो जमाल असांजे मोहम्मद में आ। उलमा जा बयानात खिताबात ॿुधंदा जनाब जिब्रील इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जरे ॾिठो आ। जिब्रील चवंदो पियो आ मां कायनात जे ज़र्रे ज़र्रे के घुमियो आ। शिमाल के घुमियो आ, जुनूब के घुमियो आ, मशरिक़ के घुमियो आ, मगरिब के घुमियो आ। मां नबियनि जा ज़माना ॾिठा, मां हुस्न जा पुजारी ॾिठा, पर मोहम्मद करीम जहिड़ो सुहिणो मां बि डाए ॾिठो। अल्लाह पाक फरमाए जिब्रील जी मुंहिंजा अल्लाह मां अल्लाह तबारक व तआला हुजूर करीम जहिड़ो सुहिणो बणायो ई नागे। बुलंद आवाज़ सां ॾाढा तो सुभान अल्लाह। इमाम आलम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह इमामन जे लाइ कुछ शर्त मुकरर कया। नवरत गया जे नमाज़ पढ़ण वारो इमाम ॾिसण जो भी सुहिणो हुजे। बुलंद आवाज़ सां अक्सा मस्जिद जे अंदरि सवा लख नबी मौजूद, अक्सर बुजुर्ग तकरीरनि जे अंदरि चवंदा रहंदा नज़रत गजा जॾहिं इमामत वारो टाइम आयो अल्लाह अकबर कबीरा रब जा नबी मौजूद जे आदम नबी सोचींदो पियो आहे मां इंसाननि जो ॾाॾो आहे, इमामत हक़ मुंहिंजो आहे। इब्राहिम नबी सोचींदो पियो आहे, ज़बीहुल्लाह सोचींदो पियो आहे। नज़रत गजा ईसा रूहुल्लाह सोचींदो पियो आहे, सिद्दीक़ुल्लाह सोचींदो पियो आहे। नज़रत गजा अल्लामा जो
रज़ी रहमतुल्लाह अलैह लिखंदो पियो आहे कंहिं बि नबी इहा सोच ही न सोची ही छो त मुसल्लो इमामत हक़ मोहम्मद करीम जो हो। बुलंद आवाज़ सां एडो असांजो साईं सोहणो आहे हुजूर जो सहाबी आहे अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु ताला अहले किताब जो चोटी जो आलम आहे। सहाबी तो फरमाए माके पतो पियो आहे ख़बर पई आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा मक्को सदे मदीने ईंदा पिया। सहाबी तो फरमाए मां किताब खोले ॾुखिया ॾुखिया सवाल यादि कया अचण जो मोहम्मद मुस्तफा खे जेकॾहिं सचो नबी हूंदो मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई ईंदो। अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए मां पहाड़ी जी दामन में बीठो नजर तकया हिय जो निहारा इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईदा प्यार अल्लाह अकबर कबीरा। सहाबी तो फरमाए ये जो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जो दीदार थो त सवाल सब विसरिया। बुलंद आवाज़ सहाबी चोंदो पियो जुमला ज़बान ते निकरी आयो लई सब वजह कल्लाम हिन मोहम्मद करीम जहिड़ो चेहरो कॾहिं कूड़ो नथो थी सघे। नबी जो सहाबी आहे अबू राफ़े रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदो पियो आहे नबी पाक मोहम्मद करीम जो नालो तमामु वॾो ॿुधो तरक़ी त वॾी ॿुधी। सहाबी तो फरमाए मांखे दिलि में उकीर पैदा थी वई इन मोहम्मद करीम जो दीदार त कयां कलमो पढ़ो त पंहिंजे मथो आहे। अबू राफ़े तो फरमाए कि नबी जो दीदार जो फलम्मा रआ रसूल अल्लाह फी बलगल इस्लाम और सुभान अल्लाह। सहाबी तो फरमाए कि नबी पाक मोहम्मद करीम जो मां दीदार कंदो आहियां मुंहिंजे दिल ते इस्लाम जो ॾीओ ॿरी वियो इन हुजूर करीम जी गुलामी कर हिते भी कामयाबी आहे उते भी कामयाबी आहे। मक्के जो ताजर आहे मक्के जो वापारी आहे नबी जी निस्बत में आयो सिद्दीक़ अकबर बणजी वियो माल चाण वारो धनार नबी जी नौकरी में आयो फारूक आज़म बणजी वियो पैसे वारो जवान हुजूर जी गुलामी में आयो ज़िन्नूरैन बणजी वियो 7-8 सालन जो ॿार मक्के जे घटन में घुमण वारो हुजूर जी निस्बत में आयो त जो है दर करार बणजी वियो। बुलंद आवाज़ असां अली खे भी मञण वारा बुलंद आवाज़ मुझी आदत मुझी तबीयत मुझो मामूल हज़रत अली जे मकाम ते ॻाल्हाईंदो चो अली अली हक़ जो वली शेर जली न कर नफ़रत हेॾे हली जे तोॾे भी हैदर अली अली त हेॾे भी हैदर अली अली। मां खैरपुर वारी गोठ में वयसि गो मुहर्रम में हिकिड़ो दोस्त उथी आयो मांखे चइसि आहे वहाबी पर वाह जी अली जी तारीफ़ कई थी पर साईं आयो ठिकर न्याज़ कोन खाईंदो असां न्याज़ जा इनकारी ॻाल्हायो बा असां न्याज़ जा इनकारी न आहियूं ख़ैर जा इनकारी न आहियूं पर इहा ॻाल्हि ज़रूर कंदासीं नमाज़ रब जी इबादत हज रब जी इबादत ज़कात रब जी इबादत ख़ैर भी अल्लाह जी इबादत इबादत कंहिंजी कबी आहे नमाज़ पढ़ूं त कंहिंजे लाइ रब जे लाइ हज अदा कयूं त कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ ज़कात ॾियूं त कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ ख़ैर ॾियूं त कंहिंजे लाइ अल्लाह जे लाइ छो त रब जो क़ुरान में हुक्म आहे खोल रब जो क़ुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा उहिल्ल बिही लिगैरिल्लाह। अल्लाह तो कुरान में फरमाए खैर कयो नालो खैर जो न हुजे नालो हुजे त कहजो बा कहजो अल्लाह जो नालो कहजो अल्लाह जो। मौला अब्दुल शकूरुद्दीन पुरी रहमतुल्लाह अलैह साईं तकरीरुन जे अंदर वाज़न जे अंदर नसीहतुन जे अंदर अजीब नुक्तो बयान कंदा नज़र तकजा पिनण वारो फकीर आयो अबू जेला काबतुल्लाह जे पसगरदाई में वेठो आ फकीर के पतो न आहे फकीर के खबर न आहे फकीर के जान न आहे मक्के जो जाबर ज़ालिम अबू जेल इहो आ अल्लाह अकबर कबीरा फकीर आयो अबू जेल
लगे चोंदो पियो मां मिस्कीन गरीब लाचार रब दे नाले ते खैर खपंदो नज़र तक जा अबू जहल चोंदो पियो हुबुल जो नालो खणदे दींदो माए उज़्ज़ा जो नालो खणदे दींदो माए ला जो नालो खणदे दींदो माए फकीर भी को कतर वहाबी चोंदो पियो खैर वठंदो माए पर नालो अल्लाह जो नालो नालो अल्लाह जो अल्लाह अकबर कबीरा अबू जहल चोंदो पियो जे करे तो के रब जे नाले जो खैर खपंदो वो बोले लो दरवाजो अली जो फकीर ईंदो पियो नज़र तक जा अबू बकर साईं भी वेठो अमीर उमर भी वेठो हज़रत उस्मान भी वेठो हैदर करार भी वेठो फकीर जो आयो चोंदो पियो ऐन अली तमाम अली केड़ो हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो समझिया फकीर के तक सा बीठो छादे करे हैदर करार समझिया अबू बकर वेठो नालो नवरतो उमर वेठो नालो नवरतो उस्मान वेठो नालो नवरतो नज़र तक जा फकीर सजो मसलो बयान क्यों सजो मसलो बयान जो कई तो हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु समझिया अली से फरमायो करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु समझिया फकीर के दग सा बीठो सजो मसलो जो बयान कई अली मुर्तज़ा शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु फरमायो अबू जहल टोक कया तंज कया अबू जहल टोक कया तंज कया अली मिस्कीन गरीब नज़र तक जा जे फकीर खाली मोटनो खिलण जो मौको मिली वेलो हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला नु फरमायो घबरान मां अली एतरो भी गरीब न आया हैदर जे दरवाजे दा फकीर खाली मोटी वने अज एतरो खैर दीदो मैं जो बीर पिनण जी जरूरत ही न पवंदी इयो अली अल्लाह अकबर कबीरा हैदर करार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो सन पत्थर जी मुठ भर नज़र तक जा उन जे हथ ते रखिया अल्लाह अकबर कबीरा अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो फकीर मोटी करे जने अबू जहल वटायो अबू जहल दिसी करे चोंदो पियो लगे तो के अली खाली मोटायो जल्दी वे जल्दी मोटी आए फकीर मुठ जो खोले तो सोन जा टुकड़ा या अली से जी करामता जो नारो बस्ती बस्तिया वो हैदर जी चो हस्तिया बुलंद आवाज़ नारे तकबीर शान हजरत अली मुर्तज़ा शान हजरत अली मुर्तज़ा नारे तकबीर जो नारो बस्ती बस्तिया वो सोहण अली जी हस्तिया जय के मोहम्मद भाव चयो वाला लवाबो अखिन ते हयो जय मारी कुफर जी मस्तिया वो सोहण अली जी हस्तिया जय जय दिल में अली लकीनो मोमिन नाहे आहे कमीनो सा गाल आया हर वस्तिया वो हैदर जी चो हस्तिया सिराजा बासी हैदर हीरो अली जो दुश्मन जीरो जीरो जल जन्नत रब कई सस्तिया वो सोहण अली जी हस्तिया आखिरी गायो पतो पयो हुस्नो जमाल असाजे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा में आओ कमाल असाजे मोहम्मद में आओ हुस्नो जमाल असाजे मोहम्मद में आओ एहसान असाजे मोहम्मद में आओ मक्के में आओ उम्मत याल मदीने में आओ उम्मत याल जंग में आओ उम्मत याल अमन में आओ उम्मत याल पहाड़न में आओ उम्मत याल गार में आओ उम्मत याल मेराज ते आओ उम्मत याल जन्नत में आओ उम्मत याल वींदे वींदे भी मोहम्मद मुस्तफा उम्मत के विसारो नागे पर साईं ने पूछी है अड़ो मा गलाया मुनासिब कोने अल्लाह तबारक व तआला अवाई असा समूरन के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सच्ची गुलामी नसीब फरमाए प्रोग्रामन जो मकसद इहो आहे मनन मन को दोस्त नमाजी बणजी पवे दीनदार बणजी पवे
मां घणो कुछ ॻाल्हायां बग़ैर नुचूड़ जे पंहिंजे तकरीर के ख़त्म पियो कयां जेको मां ॻाल्हायो ऐं ॿुधो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। मोरन जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जे जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अनु ॾींदा हा उथंदे से सला विया त सड़ी हक़ नाहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सिराज उहे थींदा बरी जे सजदा क्या सुबहान जा काह मां कमद न थे तोड़े गुरी चाढ़े गर अक मां अंब न थे तोड़े फुटी झले फर पराओ पंहिंजो न थे तोड़े लुटे देस घर पीर मां परवर न थे हुजे केॾो बि ताक़तवर भेट जो घोट लतीफ़ चए तोड़े हलियो वञे सुर तब साथ ॾिबो सच जो जमीयत जान बाज़न जी जमाता हकीकत में इया अल्लाह वारन जी अमानता हकीकत में जमीयत जे जवानन जा ॾिसी जज़बा ठरी वेंदे सुता शींह पियो जागाए पया जागी खरी वेंदे सूमरो साहब असांजो सिंध जो सिंगारो आ सूमरो साहब असांजो सिंध जो सिंगारो आ ज़ालिमन लाइ बातिलन लाइ लठ जी ॼण मारा जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्ला